अरे ये चड्डी पाए कीड़ा वा वाटर पार्क में आए हुए यहाँ। ओए अरे यार ते बारन खे अलाउ काने केड़ा भाई वजन के उड़ाए बाहर तो लगाया मां हाँ थदो थी पुट थदो थी हेलो शार्क मां या बटला भाई अॼु तव्हांखे ख़बर आ रोज़दार में ज़िंदगीअ में वधीक परेशान केरा जाले जो घोट न स्कूल है नंढा बार न कमा वाली माई। अरे न त केड़ा अॼु सभिनीनि खां वधीक में वधीक परेशान व्यापारी आ छो अॼु माण्हू हेॾी हणपट करे मगजमारी करे धंधो था कनि हा न लेकिन पेमेंट नथी अचे टाइम ते ईअं छो त मां हिन करे तव्हां वटि आयो आहियां मुंहिंजे धंधे जो नालो आहे भाऊ पेमेंट। जय झूलेलाल बटला भाई, तव्हांजो स्वागत अथव सिंधी शार्क टैंक की सीज़न 3 में। हाणे तव्हां पंहिंजे लाइ ॿुधायो तव्हां धंधे में कीअं आयव? ॾिसो मां उल्हासनगर मां आहियां। मां नंढपण खां स्कूल टाइम खां न जाम बदमाश हुयमि। मतिलबु ईअं नंढियुनि ॻाल्हियुनि ते माण्हुनि खे चंबा मुक्कूं ठूसा ईअं लतूं खोलणो न हुयमि। अरे तव्हां छो था ॾको उहो मां बचपन में मारी न हुयमि। हाणे मां डायरेक्ट उॾाईंदो आहियां त मुंहिंजो नालो बब्बू आहे। हिन मार कुटे करे मुंहिंजो नालो बटला भाई पइजी वियो त ईअं धीरे धीरे मां ईअं दादागिरीअ में घुसी वियमि। हिन खां न मुंहिंजी माउ परेशान थी वई, मुंहिंजी माउ सफ़ा नाराज़ थी वई मूंखां। मुंहिंजी माउ मूंखे सम्झायो वेही करे कि पुट ॾिस तोखे दादागिरी ई करणी आहे त सुठे कमनि लाइ कर। त मां हिन ॻाल्हि खे गौर कयो। मां थोरो मार्केट घुमियमि जाम भटकियमि मार्केट में। मूंखे वञी करे मार्केट मां इहा आइडिया आई, उन सां मां इहो धंधो चालू कयो। बटला भाई मूंखे जाम ख़ुशी थी कि तव्हां पंहिंजे माउ जी ॻाल्हि ॿुधी। माउ जहिड़ो कोई कान अथव। पर मूंखे हाणे इहो ॿुधायो कि तव्हां जो धंधो हलंदो कीअं, कमाइण जो हिसाब किताब छा आहे? त शार्क्स ॾिसो कीअं आहे न कि असां वापारियुनि सां इहो हिसाबु आहे कि जेकी उन्हनि जी पेमेंट नथी क्लियर थिए, जेके ढीठ ग्राहक हूंदा आहिनि न कि हेॾी फ़ोनूं करण खां पोइ बि चकर कटाइण खां पोइ बि पेमेंट नथा ॾियनि, असां उहा पेमेंट उन्हनि खे वापारियुनि खे क्लियर कराए ॾींदा आहियूं। हा त उन्हनि जी पेमेंट मां 10% असांजी कमाई हूंदी आहे। इहो ॿुधायो तव्हांजा घणा टका बिल क्लियर थींदा आहिनि? सेठ अञा ताईं 80% बिल क्लियर करे चुका आहियूं असां वापारियुनि जा। 20% उहे माण्हू आहिनि जेके शहर छॾे भॼी वेंदा आहिनि न पैसा खणी करे,